कराची में अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जे सॾ ते सिंध जे बेटन ते कब्ज़े खिलाफ़ एहतिजाजी मार्च कयो वियो। रीगल चौक खां निकितल एहतिजाजी मार्च जी अॻवानी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श खासखेली, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर सुबानी डाहिरी, मरकज़ी नायब सदर हुरुनिसा पलीजो, सिंधारी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लेगारी ऐं ॿिनि कई। उन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त ॾिघे अरसे खां सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि जी साज़िश जारी आहे। सिंध हुकूमत साज़िश जो हिस्सो बणिजी गैरआईनी तौर जारी थियल ऑर्डिनेंस ते ख़ामोशी अख्तियार करे वरिती आहे। सिंध जे बेटनि ते शहर ॾे धारनि खे आबाद करण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त वफ़ाक़ी सरकार आइलैंड अथॉरिटी जो सदारती ऑर्डिनेंस आणे सिंध में नओं इसराइल ठाहिण जो बुनियाद रखियो आहे। सिंध जूं ज़मीनूं हज़ारे वरियनि खां सिंधी अवाम जूं मिल्कियतूं रहियूं आहिनि। सिंध हुकूमत खे को बि अख़लाक़ी, तारीख़ी, सियासी ऐं क़ानूनी अख्तियार न आहे त लखे एकड़नि जी ज़मीन जा सौदा करे। संदन चवणो हो त सिंध धरती असांजी जीजल माउ आहे। सिंध जो बचो बचो पुरअमन जिदोजहद ज़रिए सिंध दुश्मन कुवतनि जे इरादनि खे खाक में मिलाए छॾींदो। असां अॼोकी रैली सिंध बचाइण जे लाइ ऐं सिंध जा वसीला बचाइण जे लाइ अवामी तहरीक तरफ़ां कढी आहे। असां सम्झूं था त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत हिन वक़्तु गॾिजी सिंध जे कराची ऐं सिंध जे बेटनि ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा करणु चाहिनि था, सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा करणु चाहिनि था। बहरिया टाउन, DH, ज़ुल्फ़कार आबाद, हाणे वरी सिंध जा बेट, वरी मथां गैर आइनी गैर क़ानूनी कराची कमेटी, ही सॼो ढोंग आहे सिंध जे वसीलनि ते ऐं सिंध ते कब्ज़े करण जो। अमेरिका साम्राज्य जो भी हिन में हथ आहे, इस्टेब्लिशमेंट जो बि हथ आहे ऐं हिननि पार्टियुनि सिंध सां गद्दारी करे सिंध दुश्मन जेके मनसूबा जोड़िया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु जी रैली आहे। उन खां पोइ हज़ारे माण्हू हिते गॾु थिया आहिनि। हाणे असांखे ही वेड़ विड़णी पवंदी हिननि सदारती ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ ऐं हिन PTI ऐं MQM जे जेके ख़िलाफ़ हिननि फ़ैसिला कया आहिनि उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ अॼु खां वेड़ शुरू आहे। सिंध जे वसीलनि ते, सिंध जी ज़मीन ते, सिंध जे जेके बि वसीला आहिनि उन ते कब्ज़ो करणु चाहे थो ऐं सिंध हुकूमत ख़ामोश आहे। असीं सिंध हुकूमत खे अपील था करियूं त उहा ख़ामोशी तोड़े सिंधी क़ौम जो साथ ॾिए ऐं सिंधी हुजण जो सबूत ॾिए। सिंध जी वहदत हीअ तमामु वॾो ख़तरनाक वार आहे ऐं इन जे ख़िलाफ़ असां जेको सो हीअ रैली कढी आहे ऐं वफ़ाक़ जेको आहे सो रोज़ानो सिंध खे भाङा करण लाइ, सिंध खे टोड़ण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा वार करे पियो, मनसूबा जोड़े पियो, किटूं खणे पियो ऐं सिंध हुकूमत सिंध दुश्मन माफ़ियानि सां गॾिजी मुनाफ़िक़िन मकारीन साज़िशनि ज़रिए बाक़ाइदे ही जो कमीशन वफ़ाक़ जी जेका कमेटियूं आहिनि सिंध पंहिंजे आइनी ऐं इंतिज़ामी ऐं जमहूरी हक़नि तां हथु खणी सिंध जे कार वहिंवार खे उन वफ़ाक़ी कमेटी जे हवाले करे सौदो करे छॾियो, उनखे विकिणी छॾियो। अॼोकी रैली कराची के बचाइण जे लाइ आहे, बेटनि खे वफ़ाक़ जे कब्ज़े में आणण जे ख़िलाफ़ आहे, सदारती ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ आहे। असां चऊं था कंहिं बि सदारती ऑर्डिनेंस वसीले सिंध जे दाइमी हक़नि खे फटाए नथो सघे। सदारती ऑर्डिनेंस सां नाइंसाफ़ी आहे, बेटनि जे ख़िलाफ़ साज़िश। अॼोकी रैली कराची कमेटी के खिलाफ़, अॼोकी रैली रातों को जो ही कल रात जो सदारती जो ऑर्डिनेंस जो इन के खिलाफ़ मुख़्तलिफ़ मनसूबन के नाले में सिंध जो ज़मीनूं नीलाम थियूं कयूं वञनि, माण्हू ॿुॾी विया आहिनि, उनजी वार कोन थी आहे। उनके खिलाफ़ ही सिंधी माण्हू हज़ारनि जे तइदाद में सिंधियूं नियाणियूं कराची में जी दाख़िल थियूं आहिनि। असीं सम्झूं था ही जो नाटक कराची कमेटी जो है नई सूबे ठाहिण जो नाटक है, सिंध जो माण्हू उनखे बर्दाश्त कोन कंदो। असीं सम्झूं था त 1940 जी करार तहत पाकिस्तान में असीं शामिल थियासीं, तॾहिं इन क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे। ही 1940 जी करार तहत सां हथ नाटक आहे। ही पाकिस्तान जे जो फ़िक्र असल उन सां गदारी आहे। इन क़िस्म जी गदारी सिंध जो माण्हू ऐं पाकिस्तान जो पूरा माण्हू बर्दाश्त न कंदो। सिंधी क़ौम ज़ियालत जे ख़िलाफ़ भी मुज़ामत कई, सिंधी क़ौम मुशर्रफ के ख़िलाफ़ भी मुज़ामत कई ऐं वरी हिकु दफ़ो ॿीहर हिन महिल सिंधी क़ौम सुजाग थी आहे। कंहिं बि सूरत में सिंध जे शहर कराची बाबति कमेटी क़बूल कोन कई वेंदी। कंहिं बि सूरत में वफ़ाक़ जो सिंध जे बेटनि ते कब्ज़ो सिंधी क़ौम क़बूल कोन कंदी। कंहिं बि सूरत में सिंधी क़ौम सिंध जे ज़मीन जे इंच जो सौदो भी बर्दाश्त कोन कंदी। कंहिं बि सूरत में सिंधी क़ौम सिंधू दरिया ते कब्ज़ो बर्दाश्त कोन कंदी। अॼु हज़ारनि जी तादाद में निकिता आहिनि ऐं वरी अॼु अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां असीं सॾु था ॾियूं सॼी सिंधी क़ौम खे त अचो, सुजाग थियो, पंहिंजो वजूद बचाइण लाइ, पंहिंजो वतन बचाइण लाइ, पंहिंजो मुस्तक़बिल बचाइण लाइ अचो, रोडनि ते असांजो साथ ॾियो। हीअ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक हज़ारे माण्हुनि जी जेका रैली आहे उहा रैली आहे वफ़ाक़ जेको सिंध ते कब्ज़ा करण जा फ़ैसिला पियो करे उन जे ख़िलाफ़ आहे। ऐं हीअ रैली आहे त जेके वफ़ाक़ फ़ैसिला करे पियो उन ते मुजरमानी ख़ामोशी सिंध हुकूमत कई आहे, उन जे ख़िलाफ़ रैली आहे। असीं चऊं था
त ही गैर कानूनी बेटन ते कब्ज़ो पिया कनि, सिंध ते कब्ज़ो पिया कनि। हिननि कराची कमेटी ठाही आहे जेका गैर आइनी ऐं गैर कानूनी आहे। पीपल्स पार्टी लॻो उन लाइ तकरीरूं पई कए। मुराद अली शाह साहब ऐं ॿी क़यादत उन मां ॿाहिरि छो नथी अचे कमेटी मां, कराची कमेटी मां? तंहिंजे करे असीं सम्झूं था त जेके सिंध जे वसीलनि ते जेके धाड़ा लॻनि पिया, जेका फुर लुट थिए पई वफ़ाक़ जी, उन में सिंध जा हुकूमरान बराबरि जा शरीक आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk